माई बचल तुझू फकियूं खाई माण्हू अञा जीअरा आहिनि या है कमदार जे मोह सुठो न हुजे त ॻाल्हि त चङी कजे। हीरो गजब आज़माने में हीरो गजब न अजी हुजई निभागा पेट न पाले कुकड़ धारे। अरे मुझे सुतन केड़ो तोखे पेट में वीलो विधो आ? केड़ो तुझो कारो मोह कयो आ मुझे सुतन जो सुतियूं बंद कयां? जे सुतियूं बंद कयां न त पेट काॾो पालियूं पिने टुकुर भी कोन मिलंदो। बई मां पुट ईअं पिनदासे भी टुकुर कोन नसीब थींदो। सुतिन जो दुश्मन थी बीठो आ। अम्मा मुझी गाल के समझण जी कोशिश कर। केड़ी गाल समझा? अम्मा तेनी भी जुमन वारी ज़ाल के पेट जे सूर जो सुतियूं ठाहे नहीं रेतर हुन जो मर्ज वियो वधी। अम्मा ज़ाइफा जो साह पियो निकरे साह खणी वियसि डॉक्टर ॾे। माई त बची वई पर वञनी पिया तोते मुंह ते फरियाद करण अल्लाह बचायो अथई। पुट चाचा कमाल त पैसा तो डां खणी निकतो आहे। चाची जी गाल छॾा मान मूंखे तू पैसा ॾे त मां वञां। पर पुट तरसो त सही न पिणे अचे त उन खां वठी थी ॾियां। न मां इहो ज़ुल्म न कजां। तो वटि पैसा आहिनि त मूंखे ॾे न त मां पंहिंजे यारनि दोस्तनि खां वठी मां पंहिंजो कमु करे वेंदुसि। अब्बा तू त सफ़ा आपे मां तो निकतो वञे। ॿुधा ॿुधा घणा पैसा खपनी? आउं चवां पई त दिलदार हिन साल इम्तिहान ॾे त शहनाज वारी ॻाल्हि दिलदार जे हवाले सां मज़ार खान सां हलाए। मां त इहो ई थो चाहियां त दिलदार जी ज़मीनूं संभाले मुंहिंजो हथ वंडाए त पोइ अॻिते जो सोचजे। पर दिलदार जवान रता शहनाज वारी ॻाल्हि किथे मञे। इहो मुंहिंजो कमु आहे मञाइण। अमां गणती न कयो रुगो हिन करे अचणु ॾियोसि त मां पाण थी सम्झायांसि। जो घर ॾे ख्याल ई कोन थो करे न बोड़ जी न बाड़ीअ जी न घर जी गणती। बस इहो रुगो कुकड़ो कच्छ में हुजेसि पोइ सिज लहे जा उभरे। हाय हाय। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम सलाम। अमड़े सदाई आई आहिनि। अम्मा ख़ैर त आहे न? बस मासी ॻाल्हि ई न पुछ। हाँ छा थियो आ? मासी बाबे जी तबियत ॾाढी ख़राब हुई ऐं ॾाढा दुख पियो कढे। चए पियो त ॻोठ वारा माण्हू अलाए छा छा चवनि था सालण जे बारे में। पर मासी सची ॻाल्हि त इहा आहे मूंखे त इहो ॿुधाईंदे बि शर्म थो अचे। अरे अमड़े शर्म में कहिड़ो शर्म? हूअं बि को धारिया थो रही आहियो पंहिंजो पाण में आहियो। ॿुधाए छा थियो? मासी ॻोठ वारा त ॾाढो ग़लति था सोचनि न। चवनि था सालण कुकड़ाई ऐं जुआरी आहे ऐं शादीअ खां पोइ ज़ाल खे बि जुआ में खपाए छॾींदो। अरे अमड़े अलाह ख़ैर कंदो। तूं चुप करे वेही रह। मां पाण ई थी वञी अदे नसीर खे सम्झायां। हूअं बीड़ी अमड़े इहे जेके माण्हू आहिनि न इन्हनि जे चवण ते लॻिजे ई न। माण्हुनि जो कमु आहे ॿ वेड़ाइणो। बाक़ी रहियो सालू सो अचे घर चङी तरह थी कयांसि कारो मोह। चङो मासी मां तोखे बोर ॼण आई हुयमि। बाबा मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। ऐं चङो अमड़े चङो तूं हल पर हेॾे ॻाल्हि ॿुधो गणती न कजाए अमड़। रुगो सालूअ खे घर पहुचणु ॾे। असली ॿ हथ थी कयांसि पई। चङो मासी। हाओ अमड़ अल्लाह ख़ुशि रखंदी। छा थिया छोरे खे खणी बदनाम कयो अथई सॼे ॻोठ शहर में। हाणे सहुराईंसि ताईं बि इहे ख़बरूं पकितियूं वैल करे छॾियईं। अल्लाह कौन है सदा न हया न शर्म। हीरो गजब आज़माने में चरी चरी तू दिल छो थी लाई? रब सणाई कंदो। जिते हेॾा कशाला करे आया आहियूं उते कोन को रस्तो निकिरी पवंदो। सामल सब कुछ ॾाढो ॾुखियो आहे। हे सब माण्हू ॾाढा ॾिंगा आहिनि। पंहिंजी सच्चाई ऐं इंतहा खे न समझी सघंदा। पर तुंहिंजो मतिलबु आहे त असीं सभु कुझु तक़दीर समझी चुप करे वेही रहूं? न
मुझो हरगिज़ इहो मतलब ना है। पोइ तुंहिंजो मतिलबु छा आहे ॿुधाए न। सावल तोखे तो खबर आहे न तो तू ही मुझो असल ही पैदा ही। मुझे जिंदगी जो मकसद ही तोखे हासिल करणु आहे ऐं मां कंहिं बि क़ीमत ते तोखे विञाइण नथी चाहियां। मां चाहियां थी त हा हा ॿुधाए तूं छा थी चाहीं? इहो ई त तूं को रस्तो को दग कढ। ज़मानो ऐं हालतूं जॾहिं को बि रस्तो को बि दग न ॾींदियूं आहिनि त पोइ माण्हू वटि हिकिड़ो ई हल हूंदो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो हल। त पोइ ॿुधाए न उहो हल कहिड़ो आहे? बग़ावत। हा शहनाज़ ॿुधाए न छा तूं ईअं करे सघंदी आहे? सदको वञे नसीबा केॾां थी वञे रेल वांगे टलंदी। छो कमदार तोखे का तकलीफ़ छा? न न मुंहिंजो जी ख़ुशि थी तूं घुमी थी रह। कमदार संभाले ॻाल्हाए अच्छी ॾाढी थी अथई तॾहिं बि न्याणी थियण जो ख़्यालु न थी। ठहियो हाणे ठहियो नखरा छॾ। तो वारे सालनि में अफ़ाल हुजनि हा त कॾो को तोखे पाण वठी वञे हा। हाणे बि वक़्तु कोन वियो आहे सालनि जे आसरे। ॾिस कमदार जेकॾहिं हाणे बि न मुड़े न मां कमाल साईं खे दान ॾींदसि। आओ आओ ख़बर अथमि कि ज़ोर बि त कमाल ख़ान जो आहे न। मां बि चवां त कमाल ख़ान पिणे ते हक़ हुजे ससु खे। कमदार शर्म नथो अचे ॻोठे न्याणी ते तोहमतूं थो हणे। भॼ कमदार रब करम करे असुल खखर मां फासी वेंदे। अच्छा मुंहिंजी भेण भुगी केॾां पई वञे? केॾी ख़बर ई न आहे। मानी खाईंदी आहे? कोकी वारी खाई थी कोकी वारी खाई थी तो करे चखानी तो करे थी मां खड़ा है। बचन अल्लाह बचावई केॾां तैयारी कई अथई पुटरे सालण खे त सॾे ॾे। ऐ कमदार दुआ त जामीअ सगोरीअ ते का सवली घुरिय में पर वरी बि साम्हूं अचे वई तूं। सालण कोन्हे को घर कोन्हे। ॿियो तूं ॿुधाए त मां काॾे वेंदी आहियां? हा सॼी उमिरि खां इहे सुटियूं पकियूं कुटे सटे पई थी ज़ाइफ़ुनि खे घरनि में पहुचायां ओॾे थी वञा पई। माई बचुल तुंहिंजूं फकियूं खाई माण्हू अञा जीअरा आहिनि या? ऐ कमदार जे मोह सुठो न हुजे त ॻाल्हि त चङी कजे। अलाह जा लख करम आहिनि मां जंहिंखे बि फकी सुती ॾिनी आहे सभिनी जी सणाई थी आहे सभिनी खे शफ़ा मिली आहे। पोइ भला पुटरे खे बि का फकी ॾे न कम वारो थी आई। कमदार छोरे जो थियो आहे कारो मुंहुं कोकड़ा ई निकिरी पियो। हाणे त जॾहिं कोई हा मेल जी खपत थी अथसि कंहिं कम कार जो ई न रहियो आहे। भला जे छोरो सुधरियल हुजे हा त कमदार मां छो हेतिरियूं मंज़िलूं काटियां हा। अल्लाह बचावे माई बचुल ॿी का ॻोठ जी ख़बर चार ॾे। अड़े कमदार मां कहिड़ियूं ॻोठ जूं ख़बरूं चारूं ॾींदीसां? ॻोठ जूं ख़बरूं चारूं त तूं ॾींदो आहे। सॼो ॾींहुं वते थो पियो ॻोठ जा गस मापींदो। ठहियो माई ठहियो कम जी ॻाल्हि कर। अलाह हुन कमदार तो जहिड़े माण्हूअ में कमु विझे तोखे कहिड़ो कमु चवंदसि? अॻे दफ़े चयोमांइ त अन जी ॿोरड़ी हिकिड़ी ॾे
सा भी कान ॾिनई। माई बचुल सफ़ा को कुड़िया अग में जो पाच को फिरोज खान जे मुंह ते ॾिनो माई। ठाहियो कमदार ठाही उनखे 6 महीना थी विया आहिनि यको उहो पाचको पई थी खावां। उहो बि त फिरोज खान ॾिनो हो तो मूं ते एहसान कोन कयो हो। हा हिकु त माई तोखे सफ़ा मञो थी कान्हे का ठहियो हाणे सुभाणे अञा जो पाचको ॾींदो सां। ठहियो कमदार ठहियो पातो तुंहिंजो पाचको मूंखे जॾहिं मींहं तॾहिं चिकां ॾिठो वेंदो सुभाणे खे बि। कमदार मां हाणे हलाए थी पई मूंखे थी थिए देर तो जाइए किसा कुटंदा ई कोन। हा कसम आहे मूंखे मुछनि भटारनि जो। माई बचुल त भला भला असुल थोरो त मञे ई कोन थी। हीरो गजब आजमाने में। जब ज़माने में हर बेल गज़ब ज़माने में हीरो का जब ज़माने में हीरो का जब ज़माने में इतरी तुन रस्मुन पीढ़े छजो इतरी तुन रस्मुन पीढ़े छजो ही कहिड़ो मज़हब ज़माने में हर बेल गज़ब ज़माने में हीरो का जब ज़माने में हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं हा माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं ही खेल जब ज़माने में हर बेल गज़ब ज़माने में हीरो जब ज़माने में हीरो जब ज़माने में हर बेल गज़ब ज़माने में हीरो जब ज़माने में
हीरो गजब आ ज़माने में।